बी ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। इंतजामिया तरफ़ां बाइपर जुआई तूफ़ान जे ख़दशे सबबि साहिली पट्टी जे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण बाबति रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे फ़राहम कई वई आहे। ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। इंतजामिया तरफ़ां बाइपर जुआई तूफ़ान जे ख़दशे सबबि साहिली पट्टी जे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण बाबति रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे फ़राहम कई वई आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त ठटे, सजावल ऐं बदीन ज़िले मां हिन वक़्त ताईं गॾियल तौर ते 64,107 माण्हुनि खे हिफ़ाज़त सां महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। रिपोर्ट मूजिबि केटी बंदर जे 13,000 आबादी मां 10,000 माण्हुनि खे इंतज़ामिया जॾहिं त 3,000 माण्हू रज़ाकारानी तौर ते मुंतक़िल थी विया आहिनि। गोड़ाबारी जी 5,000 आबादी मां 2,500 खे इंतज़ामिया जॾहिं त 1,500 माण्हू रज़ाकारानी तौर ते मुंतक़िल थिया आहिनि। शाह बंदर जी 9,000 आबादी मां 830 खे इंतज़ामिया हिफ़ाज़त सां महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। जाती जे 8,070 आबादी मां 1,727 खे इंतज़ामिया जॾहिं त 3,000 माण्हू रज़ाकारानी तौर मुंतक़िल थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। इंतज़ामिया तरफ़ां बाइपर जुआई तूफ़ान जे ख़दशे सबबि साहिली पट्टी जे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण बाबति रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे फ़राहम कई वई आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त ठटे, सजावल ऐं बदीन ज़िले मां हिन वक़्त ताईं गॾियल तौर ते 64,107 माण्हुनि खे हिफ़ाज़त सां महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, इंतज़ामिया तरफ़ां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे रिपोर्ट ॾिनी वई आहे, इन बाबति आगाह कजो। बिल्कुल कयूं। सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां जेके माण्हुनि जी मुंतक़िली आहे उन हवाले सां जेका रिपोर्ट ॾिनी वई आहे उन में ॿुधायो वियो त ठठो, सजावल ऐं बदीन ज़िलनि मां हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 64,107 माण्हुनि खे बहिफ़ाज़त न सिर्फ़ महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वियो आहे, पर मजमूई तौर ते टिनी ज़िलनि में लॻभॻि 86.23% माण्हू जेके आहिनि उहे मुंतक़िल थी चुका आहिनि। केटी बंदर जी 13,000 आबादी मां 10,000 माण्हुनि खे इंतज़ामिया मुंतक़िल कयो। अहिड़ी तरह 3,000 माण्हू जे रज़ाकाराना तौर ते पाण मुंतक़िल थी चुका आहिनि। अहिड़ी तरह सां गोड़ाबारी जी जेका 5,000 आबादी मां 3,500 माण्हुनि खे इंतज़ामिया जॾहिं त 1,500 माण्हू पाण रज़ाकाराना तौर ते मुंतक़िल थिया आहिनि। अहिड़ी तरह सां तहलको शाह बंदर जी 9,000 आबादी मां 830 जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इंतज़ामिया बहिफ़ाज़त मुंतक़िल कयो आहे। जाती तहलके मां 8,070 माण्हू जेके आहिनि आबादी मां 1,727 माण्हुनि खे इंतज़ामिया ऐं अहिड़ी तरह सां 3,000 माण्हू रज़ाकाराना तौर ते मुंतक़िल थी चुका आहिनि। तहलको खारोशान आहे सजावल जो, हुन में 7,935 आबादी आहिनि, उहा 3,000 माण्हुनि खे इंतज़ामिया जॾहिं त 2,000 माण्हू पाण रज़ाकाराना तौर ते मुंतक़िल थिया आहिनि। ऐं बदीन जी 12,300 जेका आबादी आहे जेका कोस्टल बेल्ट में आहे उनखे उन मां 12,300 माण्हू आबादी मां 3,010 माण्हू जेके आहिनि उन्हनि खे इंतज़ामिया रज़ाकाराना तौर ते मुंतक़िल कयो आहे। हुन मां 5,600 माण्हू जेके आहिनि उहे रज़ाकाराना तौर ते पाण मुंतक़िल थिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तहलको फाज़िलदाऊ जेको बदीन जो आहे उन मां 19,080 आबादी आहे, हुन मां 14,310 माण्हुनि खे इंतज़ामिया ऐं 5,160 माण्हू पाण रज़ाकाराना तौर ते मुंतक़िल थिया आहिनि। टिनि ज़िलनि मां मजमूई तौर ते 27 जेके रिलीफ कैंप क़ाइमु करे मुंतक़िल माण्हुनि खे जेको उन्हनि में मुंतक़िल करे रहायो वियो आहे। इन हवाले सां खारोशान जेका सूरत उन वक़्तु पाक दरिया जेका आहे उन जूं 10 जेका ॿेड़ा आहिनि उहे कमु करे आहिनि। मां हिकु वॾी ॿेड़ी आहे जंहिंमें 400 माण्हुनि जी गुंजाइश आहे। त खारोशान जेको समूरो पाणी जे विच में ॿेट ते क़ाइमु जज़ीरो आहे, ॿेट आहे, उन ते जेका हिकु कैंप जेका उनखे बहिफ़ाज़त मुंतक़िल कयो वियो आहे, ॿी कैंप जेका उनखे सजावल जे कैंप में मुंतक़िल करण जे हवाले सां तयारी मौजूदु आहे। फौरी तौर ते जीअं ॿेड़ो पहुचंदो त उन्हनि माण्हुनि खे मुंतक़िल कयो वेंदो। सुबुह खां लॻभॻि 3,000 खां 4,000 माण्हू जेके आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ मुक़ामनि ताईं मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं ऑपरेशन खे वधीक तेज़ कंदे वधीक जेके 400 गुंजाइश वारा जेके ॿेड़ा आहिनि उहे घुराए जल्द खां जल्द माण्हुनि खे मुंतक़िली जे हवाले सां बंदोबस्तु कयो थो वञे। त इंतज़ामिया पारां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे कोस्टल बेल्ट में मौजूदु 80,000 खां मथे जेका आबादी आहे उन्हनि जी मुंतक़िली जे हवाले सां रिपोर्ट मुहैया कई वई आहे, जंहिंमां 64,107 माण्हू जेके आहिनि उहे बहिफ़ाज़त तौर ते ऐं मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त वॾी तादाद जेका रज़ाकाराना तौर ते माण्हू पाण मुंतक़िल थिया आहिनि। त इहे समूरा माण्हू जेके मुंतक़िल कया विया आहिनि। अञा खारोशान वारो जेको ॿेट आहे उन ते 1,000 खां मथे माण्हुनि जी मौजूदगी जो इतला आहे ऐं जिन खे कढण जे हवाले सां कोशिशि कई थी थियनि जीअं जल्द खां जल्द इहे ॿेट ख़ाली थी वञनि जीअं माण्हुनि जी जेके जानवर उहे महफ़ूज़ थी सघनि। ठीकु आहे जी, ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।